खुशी में खुशी जेकर असांजी खुशी आ तो उनमें शादियूं रखो, उनमें वलीमा रखो, तो असां तव्हां सां गॾु हूंदासीं। जेकर गमी आहे तो असांजे तॾे खान भुलियो। माज़रत मोल साहब बेटो जो मूंखे अॻ में ख़बर पिया तो मां मोल साहब सां पढ़िया पिया 2 मिंट, हाणे भी 2 मिंट मूंखां बाद में ड्यूटी इंशाल्लाह ॾींदो। मुहर्रम जो महीनो जंहिंजो इहो असांजो रवाज़ रीत रस्म इहा आहे त असांखे इहो महीनो यादि ईंदो त क़बरूं सजायो, क़बरुनि खे सेट कयो, क़बरुनि जे मथां ॾिया ॿारियो। जेकॾहिं मौसमी खे ॾिसणो आहे त इहा दुश्मन जी चाल आहे, इहा अॼु न आहे, इहा असुल खां वठी आहे। 11 मुहर्रम खां बाद में दुश्मन पंहिंजे मलौन जेको हुननि जो रहबर हुयो उन पंहिंजे सिपाहियुनि खे चयो हाणे सभिनी खे आज़ादी आहे, पंहिंजनि खे हर को दफ़न करे ऐं पंहिंजनि जे क़ब्रिस्तान में वञी। पोइ उन टाइम में हर हिकु पंहिंजे क़रीबनि जे क़ब्रिस्तान वियो। मौसूमा जनाब ज़ैनब आलिया हाणे चवे थी अम्मा फिज़ा इन्हनि खे चओ जेकर इहे वञनि था पंहिंजनि क़ब्रिस्ताननि में, इनके सिंगारण था वञनि, दफ़न करण था वञनि, त पोइ असां आले मोहम्मद खे भी इजाज़त ॾियो मां भी वञी भाइरनि खे दफ़न करायां, मां भी वञी भाइरनि खे संभालियां। मतिलबु उन लिखियो आहे तारीख़ में, चए थो ख़ारिजनि खे इजाज़त न आहे, इजाज़त न मिली वई आहे। सो दोस्तो ये मलाउन जी चाल है जेको जेको मोहब्बान आले मोहम्मद है त हिन मुहर्रम खां पहिरियां भला 11 महीना ॿिया भी आहिनि, कहिड़े भी महीने में रमज़ान में तो वधीक सवाब आहे। भलारो महीनो, रोज़न जो महीनो, कुरान जे फूलार जो महीनो, कुरान जे मौज जो महीनो, हिकड़ी आयत पढ़ण जो 70 ख़त्म जो सवाब मिले। मना कुरान जी मौज मौसम भलारो महीनो, उन महीने में छो न कब्र सिंगारियो, उन महीननि में वञो। भला हज जो महीनो, अहिड़ा ॿिया भी भलारा महीना आहिनि, उन्हनि में वञी सिंगार जे कब्रिस्तान में जेकॾहिं तव्हांखे वधीक प्यारो आहे। पर मां ॾिठो आहे त कब्रिस्तान में मुहर्रम जे मौके ते मेलो लॻल हूंदो आहे, शयुनि वारा शयूं खणी ईंदा आहिनि, तमाशदीन पंहिंजनि भलनि गाड़ियुनि ते वॾनि जे महने उते चक्कर ॾींदा आहिनि। इहो छा आहे? इहो ई सबबु आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे खून जो उनखे यादि ई न अचे। इहो जेको जिहाद कनि था पिया, एहतिजाज कनि था पिया, इहो एहतिजाज न कनि भई, हीउ एहतिजाज आहे न। असां मातम जे लाइ पहिरीं महीनो अचे थो, सीने ते हथ हणी चऊं था या हुसैन, हाय हुसैन। पुछण वारो पुछे थो उनखे छा थियो आहे, ऐं असांजे अखियुनि ॾाढो साम्हूं थियो आहे। कई दफ़ा ॿुधाए बि चुको आहियां, कंहिं जॻह ते मां आयुमि, मातम हली रहियो, हिकिड़ो टोलो आयो, मर्द ज़ाइफ़ूं गॾु, उन्हनि पुछो दुकान वारनि खां अॼु दुकान बंदि न, हीउ छा आहे? चए मातम इमाम हुसैन अलैहिस्सलाम। चए पोइ इमाम हुसैन मातम छा थियो इमाम खे? चए उनखे शहीद कयो हुयो। उहो कंहिंजो पुटु हुयो, केरु हुयो? नबी जो नवाज़ो हुयो, इमाम अली अलैहिस्सलाम जो फर्जंद हुयो। चए उन जेको कंहिं पुठो, माना एतिरी कंहिंखे ख़बर ई कान हुई त जे अॼु बि तव्हां असां मोमिन जे मातम न कयूं त इमाम जो इहो खून ज़ाहिरी न हुजे आहे। हे दुश्मन जी चाल आहे त भाई पिटण कुटण आहो ज़ारी करण। कुरान में चिट्टो लिखियो पियो आहे, मूंखे कंहिंजो आहूं दाहूं पसंदि कोन्हनि, जंहिंजो कुरान सां शौक़ु आहे। शइ सितारे जे दादा मूंखे आहूं ज़ारी करण पसंदि कान्हे का। या अल्लाह से बाक़ी छा तोखे पसंदि आहे? चए थो सवाइ मज़लूम जे, जेकॾहिं मज़लूम ते ज़ुल्म थिए थो उन लाइ आहो ज़ारी करण जाइज़ आहे। मां अल्लाह खे इहा पसंदि आहे, पर दुनिया जे हिन अवाम खे पसंदि कोन्हे का। भाई हूअं सॼो ॾींहुं हिन घिटीअ मां गुज़र, पर जे मातम जी सूरत में त हाणे हिन घिटे कोन आहियूं बि अज़ीज़।
रिश्तेदारों खून खून सां गड्डा शादीअ में गॾायो तोहरनि में गॾायो सभु शइ में गॾायो छिजऊं काथों था पिया छिजऊं उन जगह था जॾहिं या हुसैन कयोसीं त हुनखे यज़ीद यादि अची वेंदो जे हिननि या हुसैन कयो त हिन जा असुल दुश्मन लभी वेंदा असांजा असुल रहबर क़ैद थी वेंदा इहा दुश्मन जी चाल आहे ही किरोना छा किरोना बीमारी आहे पर सबब इहो आहे त दुनिया जा माण्हू जेके बि वञनि था ज़ार ते अरबाइन ते ये पूरी दुनिया में काथई भी इकट्ठा न थींदा आहिनि दुनिया जो रिकॉर्ड इहा दुश्मन खे कंटो लॻल आहे त इहो बंदि कीअं थिए इन बंदि करण जे लाइ हुन हर बो हलायो आहे पछाड़ी में काबतुल्ला जो दरवाज़ो बि बंदि करे ऐं इहो निशान में मिले थो काबतुल्ला जो दरवाज़ो तवाफ़ तॾहिं बंदि थींदो जे तॾहिं क़यामत जा आसार हूंदा ऐं इहा हक़ीक़त आहे इमाम जो ज़हूर आहे अनकरीब इमाम जो ज़हूर दुश्मन जी लाबी आई आहे त इहा ज़ियारत अरबैन ते जेका हज खां वधीक थी वञे ख़ल्क़ त इहा बंदि थिए असांजे अखियुनि ॾाढो जॾहिं मां हींअर ज़ियारतुनि ते वियो हुअमि ज़ियारत जेका अरबैन चवनि था उहो पंध जो सफ़र आहे माना 100 किलोमीटर जो पंध आहे इन 100 किलोमीटर में तव्हांखे माण्हू किमलनि मांगे नज़र ईंदा त इहे बि ख़ल्क़ हूंदी या दुश्मन खे चङी नथी लॻे पई जॾहिं हिते तो असांजे काफ़िले खे ॾिसी नथा सघनि हूअं विहाम ते अचु पर जेकर इमाम जो नालो खणी थो अचे त हाणे न अचु छाजे करे दोल वॼे थो इहो छो थो वॼे इहो ॿुधाए थो शादी आहे या गमी आहे इहो दोल ते ॾोकिलो थो वॼे पियो जेकॾहिं शादी आहे त शैतान खे भड़को आहे वरी उन हिसाब सां झुमिर खेॾे पर जे मातम जो जुलूस आहे जे ॾोकिलो वॼे थो छाजो आहे जे मातम जे हिसाब सां त इहो ॾोकिलो दोहल ते न आहे इहो मौला जे दुश्मन जे मुंहं ते आहे इहो जॾहिं हुन जे ॾोकिलो मुंहं ते थो लॻे त हो ज़ाहिर एतिराज़ कंदो पोइ मेह बि कंदो त हितां न गुज़रे हाणे इहो दुश्मन आहे इहो असुल तो जो असांजो दुश्मन आहे दुश्मन इमाम जो इहो ई सबब आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन्हनि तबलीग ख़ातिर मदीने खे छॾियो जंहिंजो क़ुरान पढ़े पियो ज़ालिम जो ख़त आहे या बैत कर जा वतन छॾ इमाम अकेलो कॾहिं मसलो हल न कंदो उन जगह ते ईंदो जाते भेण वेठी हूंदी आयो भेण जे करीब गुफ्तगू कयूं जनाब अब्बास ॾिठो रोई करे कदमनि ते किरो मौला अॼु जेको तव्हां ॿिन्ही भाउ भेणनि जो राज़ आहे इहो मोताईं नाहे पहुचायो छा ॻाल्हि आहे छो अखियुनि में ज़ारो कतार नीर था वञनि छा ॻाल्हि आहे अब्बास हूंदे मौला फरमाए थो अब्बास यज़ीद ख़त लिखियो आहे या वतन छॾ या बैत कर चए थो मौला इजाज़त मूंखे ॾे इहो यज़ीद जो तख़्त हूंदो मूं अब्बास इन यज़ीदी तख़्त ते पंहिंजो अलम न हयो त मां अब्बास इजाज़त मूंखे ॾे चए थो इहा ई त ॻाल्हि आहे नाने जो दीन बचाइणो अब्बास जंग न आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं भेण सां सलाह करे इरादो कयो राति थी पाड़े ओड़े खे घुराई मदीने वारो जेको असां राति ॾींहुं रोअंदा आहियूं मदीने जूं गलियूं ॾाढियूं अछियूं लॻियूं मदीने जूं गलियूं ॾाढियूं चुमण जे लाइक़ आहिनि मदीने जे माण्हुनि खे कॾहिं ॾिठो थो इहो ई मदीनो आहे जॾहिं तरह तरह जूं नबियुनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं निस्बत मदीने जे इमाम सां आहे नबी सां आहे त बिस्मिल्लाह पर जे मदीने जे माण्हुनि सां आहे त तव्हां हर नबीअ खां पुछो जे तकलीफ़ आई आहे त मदीने में आई आहे जे तकलीफ़ आई आहे जे रजायो आहे त मदीने में रजायो आहे मके में रजायो आहे ये जगह तकलीफ़ जूं सभिनी खे घुराई अचो यज़ीद ख़त लिखियो आहे तव्हांजो छा इरादो आहे इमाम खे त बज़ाहिर जेको जवाब ॾिनो अॼु बि उहे माण्हू नज़र ईंदा आहिनि जेके कल्ह तव्हां असां सां गॾु हुया मुहर्रम जो मौक़ो थींदो हाणे किनारा कशी हूंदी जॾहिं पाण में वञी गॾिया चए थो भाई असांजो कहिड़ो कमु हू बि यज़ीद
शहजादो माविया जो माविया बादशाह हुयो खलीफो वो भी शहजादो माविया जो हुसैन भी शहजादो अली जो पान में बादशाह जो टकरा तो जो असां छा वजी बाबा पान जान पंहिंजा कम जान पान में चे में कोई कयूं जन इमाम ॾिठो त हिननि जी चए में कोई हाणे इमाम उन्हनि खे चए थो भाई मां कंहिं ते ज़ोर नथो रखां त मूंसां हलो जंहिंजी दिलि चाहे नाने नबी जे दीन ख़ातिर जंहिंजी दिलि चाहे हले न त हो मुंहिंजे खून जा प्यासा इहो हुसैन जो पैगाम हुयो त हिन पहिरियों खां पोइ जेकॾहिं हुसैन ई छॾाइणो आहे त पोइ हुसैन ई थी रहणु खपे पोइ कब्रस्तान न इहो ई मौक़ो हुयो कंहिं मोमना जो लॻते जो गुज़ारे वियो मोमना पहिरीं तारीख़ जंहिंजो गुज़ारे वियो बस दुआ घुरी सभिनी मोमननि खां माज़रत कई वाक़ई मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे ए भेनरूं मायरूं पाड़े वारियूं अॼु खां पोइ जेकॾहिं मोड़े अचो त मां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे तॾे ते वेठी आहियां उज़र खायूं मुहर्रम खां बाद में थींदियूं इएं ई थियो ज़ारो कतार इमाम लाइ रोंदी रही पंहिंजे पुट जो तॾो भुलाए छॾी 10 मुहर्रम खां पोइ टीजो गुज़रियो वञे जो कब्रस्तान ते ॾिसे थी त हिकिड़ो मस्तूर आहे जेका मुंहिंजे पुट जे कब्र जे मथां चादर खे घुमाए थी सफ़ाई थी करे पई कखण खे छंडे थी पई करीब आई मस्तूर खे ॾिसी करे ए मस्तूर तूं त भुलिजी पई आहे त मुंहिंजे पुट जी जनाज़ो आहे हे मुंहिंजे पुट जी कब्र आहे मथे कंद करे थधो साह भरे बतूल साईं चए थी मां सम्झी वई आहियां तो मूंखे न सुञातो मां त उहा आहियां जेका हसनैन जी अम्मा आहियां कदमनि में किरी पई साईं तव्हां मुंहिंजो पुटु नौकर मुंहिंजे पुट जे कब्र जे मथां चए थी एहसान असां रखण वारा न आहियूं तुंहिंजा लख एहसान जो पंहिंजे कज़े खे भुलाए करे मुंहिंजे जवान पुट ते रोअण लॻी मुझे अकबर के रोवण लगियां मुझे कासिम के रोवण लगियां मुझे कासिम जे मोड़न के रोवण लगियां मुझे अकबर जे मेहंदी जे हथन के रोवण लगियां मुझे हुसैन जे खून के रोवण लगियां तुझो एहसान मां तोते एहसान न थी गया मां तुझे एहसान लाया थी ही वे लजपाल हैं चेस्ती तू मुझे पुट जो तडो विछायो मां तडे खो वठी तुझे पुट जी कब्र ते आई हां मुझे अल्लाह साईं हिनके जन्नत में मोकल जा तां घबरायो ना जेकॾहिं जेको नथो वञे छा उहे भुलिजी न विया आहिनि वो आले मोहम्मद जे कटहरे में आहिनि आले मोहम्मद कॾहिं बि मोहब खे न छॾींदा आहिनि हाणे मुंहिंजो साईं पढ़ियो जिथे बि मोमिन मरे जिथे भी मरे वो शहीद आहे कोई हिकिड़ी मोमनियाणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहब्बत एतिरी जो नमाज पढ़ खां पोइ कोठे जे छत ते वञी ज़ारो कतार रोंदो मुंहिंजा अमीर मौला मां ॾाढी ग़रीब आहियां मूंखे पंहिंजी चावठ चुमराए पंहिंजी ज़ियारत कराए ज़ारो कतार रोई करे ज़ियारत वारसा पढ़ंदी इहो दर्स ॾींदी मोमनियाणी खे ज़ारो कतार रोई करे जंहिं हुन मोमना जो इंतकाल थी वियो कब्र अतहर में उनखे लाथो वियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम अंधेरी अञा छण वारी हुई और नूरानी लाइट लगी कब्रिस्तान में नूरानी लाइट जो लगी हुई सभिनी अरवाहन के आजादी मिली वई तो जॾहिं आजादी मिली वई मोमना जे कब्र वटि जॾहिं नूर जी लाइट लथी मोमना भी मार्फत वारी हुई उथी करे इस्तकबाल लाइ इरादो की मोमना सुम्ही पई चे कीअं सुम्हां मौला तुंहिंजी आमद थे मां सुम्हां चे तो हक़ अदा करे छॾियो पोइ मौला तव्हां आया हुजे हा मां इन करे छॾींदो जो तूं हुई कॾहिं मूंखे ज़ियारत कराईंदी तुंहिंजो इंतकाल थी विया मां तोखे ज़ियारत करायां सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद ही उहे लखपाल आहिनि अचो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली
अमरी वाहुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली नादेली अल-मज़हर अल-अजाइब तजदहू औनल लका फ़िन-नवाइब कुल हुम्मिन व गम्मिन सय्यजली बे-अज़मत का या अल्लाह बे-नबूवत का या मुहम्मद बे-विलायत का या अली या अली या अली अदरिकनी फ़ी सबीलिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद वअज्जिल फ़रज आल मुहम्मद सलवात गज्जी पढ़ो बुलंद आवाज़ मजलिस पाक जी कबूलियत वास्ते वरी भी सलवात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला कोशिश कयो ढिली सलवात न पढ़ो आल मोहम्मद ते दरूद पढ़ण सां सगीरा कबीरा गुनाह माफ़ थींदा आहिनि बुलंद आवाज़ सां सलवात आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बुलंद अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन गरजी पढ़ो सलवात सय्यदना व नबीना व तबीब शफ़ीअल ज़ुनूबिना मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलामु अला वज़ीरही व वारिसे इल्मिही इल्मिल अव्वलीन वल आखिरीन या सुबूती कायदिल्लाह गुरल मुअज्जलीन सदी फारूक आज़म अमीर अल-मोमिनीन नारे हैदरी नारे तकबीर अल्लाहु अकबर खाल के तोड़ जनाब बुलंदा सभी जवाब दो नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूलल्लाह नारे रिसालत या रसूलल्लाह कुल ईमान नारे हैदरी या अली अलैहिस्सलातु वस्सलाम सभी जवाब दो हैदरी या अली हुसैनियत जिंदाबाद हुसैनियत जिंदाबाद यजीदियत मुर्दाबाद यजीदियत मुर्दाबाद पाक सैयदा जे दुश्मनन ते लानत पाक सैयदा जो हक खान वारन ते लानत
सैयदा जी इज्जत सलावत सभी गरी करो। दुआए मौला कायनातों सभनी अज़ादार जल पाक दरबार में अचन वेण गुजर मालिक में बारगाह में कबूल मंजूर फरमाए। मालिक दुनियावी दुखन तकलीफों परेशानी मुसीबतों का महफूज रखे। कोई जायूं वसन वेड़ा वसन गोठ मुल्क नगरी वसन जिते जिक्र हुसैन जारी है। जे मरहूमी जैसा लिशवा की मजलिस जवार हामिद अली उस्ताद मरहूम नसीबुल्लाह ब्या जितरा इनजा मरहूमी दुनिया तो हले वन मालिक वाली मग़फ़िरत फरमाए। उनके आलिम मोहम्मद जो कचहरी नसीब फरमाए। मालिक इसरार अली के हयाती वारो मातमी नमाज़ी बचरोता फरमाए। मुझा मालिक इन गोठ में जितरा मुझा शिया सुनी भार उनके पाण में प्यार मोहब्बत इत्तेहाद सां हलण जी तौफीक इनायत। मुझा मालिक जितरा मोमिन बीमार इन सदको बीमारी करबला जो शिफाए कुल्ली अता फरमाए। जितरा मोमिन बे औलाद है तो के वास दुआ सुन रबाब जी खाली झोली जो हयात वारा नमाज़ी बचड़ा अता फरमाए। मुझा मालिक नाज़ुक दौर में हर शरीफ जी इज्जत महफूज फरमा। आमीन सभी जो बाबा माता जला। मुझा मालिक नाज़ुक दौर में मुझी मान भेणन जे पर्दन जी हिफाजत फरमा। मालिक चंगो बनाए नमाज़ी बनाए एड़ो बनाए जी तुझे दरबार में असां पेश थियूं असांजो सर अदब खां झुके शर्म खां न झुके। मालिक परेशान मोहन जो परेशानी दूर फरमा। मुझा मालिक पानी मजलिस जी रिज़्क रोज़ी में इजाफो फरमा। मेरे घर में जेके परेशानियों तकलीफों मुसीबतों बलाओं आफतों मालिक दूर फरमा। सांजे लखन जी एक ही दुआ है दुनिया ते रही असां बेवारिस था सदाए जो सांजे वारिस सांजे हादी सांजे पेशवा हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे खून जो इंतकाम वठण वारे इमाम जो जल्द ज़हूर फरमा। सब खां पहिरियां त मां तव्हां सभिनी अदादारनि खां माज़रत थो चाहियां। छा जो सिलसिलो इहो आहे जो रस्ते में मुंहिंजी गाॾी ख़राब थी पई छो जो हे लोहा घोड़ा हिन ते एतबार न आहे। उनजे करे देरि थी वई। इमाम हुसैन तव्हां सभिनी अदादारनि जी हिफ़ाज़त फरमाए ऐं तमामु वॾी दुआ थो घुरां मालिक हे ज़िक्र तव्हांजी नस्लुनि में क़ाइम दाइम फरमाए। छो जो बाबा ये आम महफिल ना है। हाणे थोरो थोरो मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदो त मुंहिंजो पाण ते रूह थींदो न त मां मसाए पढ़ी ताईं लही हलियो वेंदो। थोड़ी अगर मूंसां तव्हां ताउन कंदव त मां पंहिंजे मुख़्तसिर टाइम में मुकम्मल ड्यूटी अदा कंदो। मां अर्ज़ कयो आहे जो ये आम महफिल ना है ये महफिल जन्नत आहे। इते साह खणण में इबादत आहे। न्याज़े हुसैन मां के इंसाफ सां तव्हां दस्यो जाते साह खणण इबादत आहे उते ॻाल्हाइण केॾी वॾी इबादत हूंदव। जिंदाबाद जिंदाबाद इमाम हुसैन सलाम जाते साह खणण इबादत आहे उते ॻाल्हाइण केॾी वॾी ज़ाकिर सां ॻाल्हाईंदा कयो। आलिम सां ख़तीब सां भले न ॻाल्हायो तव्हांजी मर्ज़ी असां ज़ाकिरनि सां ॻाल्हाईंदा कयो। असां मिस्कीन माण्हू आहियूं जे तव्हां असांखे चुप करे ॿुधंदव न त अॻियो जुमिलो असां खां विसरी वेंदो आहे। थोड़ी थोड़ी ताईद कंदा क्यों नजर मौला न्याज़े हुसैन मां चवंदा मजलिस इमाम हुसैन में कम अज कम एतिरो त ॻाल्हाईंदो कर सॼे कुल्ले वारो फ़रिश्तो तुंहिंजो गवाह बणिजी वञे। कदे सरपंच वाले जैसे जॾहिं मैदान माशर में ऐमाल नामा चेक थियनि तुंहिंजी ज़बान न हले हे फ़रिश्तो गवाही ॾे मालिक हे बंदो कल्ह बि अली सां हो अॼु बि अली सां आहे। मां चयो ये आम महफिल ना है ये महफिल जन्नत आहे। मजलिस इमाम हुसैन जन्नत आहे। खुदा जो कसम
ये का मजलिस है ये जन्नत आ और इन जन्नत ते सरकार अब्बास जो पहरो लगल थे मौला अब्बास जी हर चेहरे ते निगाह आम महफिल पंजे मौला इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला इमाम मोहम्मद बाकर अलैहिस्सलाम का कोई बंदे पूछो मौला अल्लाह जी दिनल जिंदगी खा अगर बंदो ज्यादा जीण चाहे तो केड़ो कम करे अल्लाह जे दिनल जिंदगी खा बंदो अगर ज्यादा जीण चाहे के एडो सोनो जवाब दिनो बाकर लोलो मौला मुझे मौला फरमायो अल्लाह जे दिनल जिंदगी खा अगर बंदो ज्यादा जीण चाहे तो तब कम करे केड़ा या मुझे दादे हुसैन जी ज़वारियत हले वने या मुझे दादे जी मजलिस में हले वने या मुझे दादे हुसैन जी ज़वारी ते हले वने या मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने जो शहर रहमत कुल जी दरबार उन जी जंहिंजे वास्ते अल्लाह कायनात बनाई आहे जागो साल ने भाई दरबार उन जी जंहिंजे वास्ते अल्लाह पूरी कायनात बनाई आहे दरबार में एक बंदो अची बीठो जेके परेशान थी जाए दरबार में एक बंदो अची बीठो जेको तख्त ते वेण वारो हो न वो असा जो न हो अल्लाह जाने केड़े बारे में ख्याल है चाचो समझी गया जेको तख्त ते बैठो वो असा जो न हो बोल साहब असा जा हेने 5 12 14 असा कंदायूं 5 12 14 सा प्यार अग्या जेको हिनन सा प्यार कंदो आ असा उन खे भी मञीदा आहियूं जेको हिनन जो दुश्मन आ वो असा जो दुश्मन आ असा नफरत कंदायूं जरूरी ना जो दुश्मन वो हुजे जेको विढ़े नफरत करण भी दुश्मनी आ तो के सोनी सलाह दुनिया जे पसंद अचई त ताईद वक्त जबान जरूर हला जा बियो कुछ नथो करे सके तू न कर दुश्मन अली सा नफरत कर इयो भी अजीम सवाब आ बियो कुछ नथो करे भले न कर मौला जे दुश्मन सा नफरत कर यो अजीम सवाब आ मां का जेको तख्त ते बैठो वो असा जो न असा जा 5 12 14 ए बंदो सामू अची बीठो चई सलाम तख्त बारे जो मुंजो भी सलाम ए निसी चेतो मां हिते पहिरियों दफो हाजिर न आया थियो मां हिते हाजिर थियो बियो दफो लेकिन फर्क केतरो आ जडे पहिरियों दफो आयो हम उन वक्त मां यहूदी हम हाने अल्हम्दुलिल्लाह मां मुसलमान पहरिया मां यहूदी हाने मां मुसलमान तख्त ते वेण वारो पूछे तो जो दस्त सही तू मुसलमान छो थे तू कलमो छो पढ़ियो अच्छा गाल ते एकड़ी करे वञा जो काफी एड़ा मानू आ जेके अंदरा मुसलमान न थिया ज़ाहिरन मुसलमान हाने अंदरा मुसलमान केड़ा न थिया ए थिया त छो अंदरा मुसलमान उए न थिया जिन के इमाम हुसैन जे नानी जो कर्ज देनो हो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अंदरा मुसलमान हुए न थिया जिन के इमाम हुसैन जे नानी जो कर्ज देनो उन जो कर्ज माफ था तने पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह और जिन के पैसा देना उन त पैसा देना तख्त ते वेण वारो पूछे तो जो दस्त सही तू मुसलमान छो थे ए बंदो ऋषि जे तो जने पहिरियों दफो मां इन दरबार में हाजिर थियुम न तो जाते तू बैठो आ इते बैठो हो कायनात जो नबी जाते मां बीठो आ मां इते बीठो मां चयो हजूर मुझो सलाम मां सफर लंबो करे आयो जे तो खबर थई हजूर मुझे पासे निसी केड़ी गाल कई हजूर मुझे पासे निसी फरमायो मां दसया कदे आयो आ केतरा दी सफर कयो तई घणी गाडी मुखा पुछने मां दसया घणा दी
सफ़र करे आयो मां काथे काथे स्टॉप कयो थे घणियूं ॻाल्हियूं मूंखां पुछणियूं थी जे तो मां चयो हज़ूर मां जेका घर वेठे ॻाल्हि ॿुधी आहे छा इहा ॻाल्हि सच आहे हज़ूर फरमाए कहिड़ी ॻाल्हि हज़ूर मां घर वेठे जेका ॻाल्हि ॿुधी आहे जो तव्हां वाकई में अल्लाह जा सच्चा नबी आहियो हज़ूर फरमायो कोई शक थई मां चयो हज़ूर हा हज़ूर फरमाए पोइ मां चयो हज़ूर मां तॾहिं मञींदुमि तव्हां सच्चा नबी आहियो मां मौजज़ो ॾिसंदुमि हज़ूर मुझे पास ॾिसी चयो कहिड़ो मौजज़ो मां चयो हज़ूर मां पंहिंजे मर्ज़ी जो मौजज़ो ॾिसंदुमि हज़ूर चयो कहिड़ो मौजज़ो मां चयो हज़ूर मां तॾहिं मञींदुमि तव्हां सच्चा नबी आहियो जो पत्थर ॻाल्हाए जे तो मां जॾहिं चयो न पत्थर ॻाल्हाए तव्हां सच्चा नबी आहियो हज़ूर मुंहिंजे पासे ॾिसी फरमायो वञ पंहिंजे मर्ज़ी जो ॻोल्हे आ हज़ूर मुझे पासे ॾिसी जो वञ पंहिंजी मर्ज़ीअ जो ॻोल्हे आ हाणे बंदो जो दरिया जे किनारे वेठो हुजे पाणी खणी अचण में उनखे का देर लॻंदी मदीनो त हुअ बि वॾा वॾा पहाड़ आहिनि उते त वॾा वॾा पत्थर आहिनि जे तो मां वयमि हिकु पत्थर खणी आयो जे तो पोइ जे तो पत्थर अञा दस्ते नबूवत ते रखियो ई न पत्थर मां आवाज़ आयो बेहया हया कर रुगो नबी न थई नबीन जो सरदार थई रुगो नबी न थई नबीन जो सरदार थई जे तो हज़ूर मुझे पासे ॾिसी जो मञी वई मां चयो हज़ूर मां अञा हिकु ॿियो मौजज़ो ॾिसंदुसि हज़ूर चयो कहिड़ो मौजज़ो मां चयो हज़ूर साम्हूं आहे खजीअ जो दरख़्त तव्हांजे इलाइक़े में खजूर ॾाढियूं आहिनि खजूर जो दरख़्त आहे सरकार इन खजूर जे दरख़्त जा थी वञनि ॿ हिसा एक हिस्सो उते ही रुक जी वने बियो हिस्सो तवाने अचे तवाजो झुकी सलाम करे चेतो पोए चेतो बसे हजूर उनके इशारो कयो इशारे करण जी देर खजूर जे दरख्त जा ब हिस्सा थी गया एक हिस्सो उते रह जी बियो बियो हजूर ने आयो हजूर जो झुकी सलाम कई चेतो सलाम करण का बाद जेको अध हिस्सो हो न वो उन अध हिस्से बकाया जेको हिस्सो ने वापस वने पियो चे पे मां भी उन हिस्से सा गड पियो वन्या चे पे मां गौर सा ॾिठो वो हिस्सो उन सा इए वनी मिलियो विच में का सनी लकीर भी नजर ना आई विच में का लकीर भी नजर ना आई हजूर जो मनी वे मां चे हजूर पढ़ायो मुझे कलमो चे तो हजूर मुझे पास ॾिसी चयो अञा मुतमइन न थे त अर्शी मौजूदो ॾेखारिया है जे अञा मुतमइन न थो थे चंद्र जमीन ते लाहे ॾियाए मां चयो हजूर मां मञी वियो जे तो मां कलमो पढ़ियो मां मुसलमान थियो बोर त न थिया बाबा जे तो मां कलमो पढ़ियो कुछ ॾींहं हजूर जी खिदमत कई कुछ ॾींहं खां बाद हजूर मुझे पास ॾिसी चयो हाणे तोखे छुट्टी आहे हाणे तोखे मोकल आहे तूं हलियो वञ मां अदब जा हथ वधी जो हजूर मेहरबानी कयो पंहिंजी सोणी संगत मां न कढो हजूर मां जो जादे वेंदुम हजूर इबादत जो ते मज़ो त न ईंदो जागी जाने आले हुसैन हजूर इबादत जो मज़ो त न ईंदो हजूर फरमायो केड़ी इबादत जो मज़ो चे तो हजूर जेका इबादत हिते आ उहा उते न थींदी जागी जा उहा उते मां हजूर मुझे पास ॾिसी जो केड़ो इबादत जो मज़ो मां जो हजूर हिते मां पढ़ंदो आ निमाज़ पढ़ी चुमंदो आ तहां जा पैर चुमी वरी पढ़ंदो आ निमाज़ वरी पढ़ंदो आ निमाज़ वरी तहां जा चुमंदो आ पैर हजूर उते रुगो निमाज़ होंदी पैर त न होंदा उते रुगो निमाज़ होंदी हजूर मुझे पास ॾिसी जो मुझी गाल गौर सां ॿुध मां तोखे ईअं नथो मोकिलियां जाॾे तोखे मां थो मोकिलियां तोखे मां पंहिंजो मुबल्लिग बणाए थो मोकिलियां उते तूं वेंदे मुंहिंजे तरफ़ां तबलीगूं कंदे तकरीरूं कंदे माण्हू मुसलमान कंदे हजूर मुंहिंजे पासे ॾिसी चयो ऐं जॾहिं तूं वापसि ईंदे तोखे न्याज़ मिलंदो तोखे न्याज़ मिलंदो मता समझे तकरीरूं तबलीगूं मुफ्त में कंदे मुफ्त में न कंदे तोखे न्याज़ मिलंदो तोखे पैसा मिलंदा बल्कि तोखे अजुर मिलंदो
हाणे थोरो बेदार थियो एतरे देर ताईं एतरी त गाल तख्त ते वेण वारे बंदे गौर सां ॿुधी हाणे गाल आई ॾियण जी तख्त ते वेण वारो मुंहुं ख़राब करे जे तो पोए जे तो तू थदो थी तू परेशान थी हजूर मूसा तय कयो आहे जे तो तोसा छा तय कयो अथई जे तो हजूर मूंखे चयो जॾहिं तूं तबलीगूं तकरीरूं माण्हू मुसलमान करे वापस मोटंदे तोखे 70 ऊठ जी कतार मिलंदी तोखे 70 ऊठ जी कतार मिलंदी ऊठ आम ऊठ न हूंदा जेके उन जूं अखियूं हूंदियूं न उहे चश्मे आहू हूंदियूं यानी हिरण जे अख जहिड़ी अख हूंदनि हज़ूर मूंखे रंग बि ॾसाइनि ऐं आम ऊठ न हूंदा हज़ूर मूंखे ॾसाइनि ऐं उन्हनि जी जेका मुहार हूंदी न उहा बि आम न हूंदी सोन जी मुहार हूंदी मुहार बि सोन जी हूंदी ॾिसी जे तो काई उठनि जी कतार कोन्हे न मां उठ ॾिठा आहिनि न मां उठ ॿुधा आहिनि अगरि उठ तोखे ॾियणा हा त हज़ूर मूंखे ॾसे वञे हा न जो फलाणे इलाइक़े जो माण्हू ईंदो फलाणी जॻह ते उठ बीठा अथई उहे खणी हुनखे ॾिजां जागो था लाइनि यादि हुसैन हाणे थोरो बेदार थिए जे तो न मां उठ ॾिठा आहिनि न मां उठ ॿुधा आहिनि महिरबानी कर तूं हितां दरबार मां निकिरी वञ जे पाण न निकिरंदे मां सिपाहियुनि खे चवंदुमि ओ तोखे मस्जिद कान्हे ओ तोखे शहर खां ॿाहिरि छॾे ईंदा न मां उठ ॾिठा आहिनि न मां उठ ॿुधा आहिनि इज़त सैयदा जो कसम आहे हाणे न ॻाल्हाई मुंहिंजो हाउ ॾुकंदो जे बंदे जो अॻु ईंदो आहे मां रिज़्क़ साइण जे जुतीअ जे सदके खाईंदो आहे उहो बंदो ज़रूरु ॻाल्हाईंदो जॾहिं तख़्त ते वेहण वारे चयो त माना मां न उठ ॾिठा आहिनि न मां उठ ॿुधा आहिनि महिरबानी करे हितां निकिरी वञो उन टाइम में बंदो हिन जी अख में अख विझी चए थो मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध जे 70 ऊठनि जी कतार नथो ॾेई सघे मोहम्मद जो वाइदो पूरो नथो करे सघे त बेहया उन जे मिंबर ते वेठो छो आहे जे मोहम्मद जो वाइदो पूरो नथो करे सघे उन जे मिंबर ते वेठो छो आहे ए ॾिसी जे तो मां बिल्कुलु ठीकु वेठो आहियां तूं महिरबानी करे ता निकुर पाण वेंदे या मां सिपाहियुनि खे हुकुम ॾियां बाबा असां ॻाल्हि ॿुधो असां कंहिंखे तंग न आहियूं कंदा मजलिस इमाम हुसैन अलैहिस्सलाम दर्श गाए आले मोहम्मद असां कंहिंखे तंग न आहियूं कंदा जो तूं असां जन खे मञ पंहिंजनि खे छॾ न जंहिंखे वणे तूं उन्हनि खे मञ असां तोखे कुझु न चवंदासीं असां अली खे था मञूं तूं असांखे कुझु न चओ तोखे पंहिंजा नसीब असांखे अली नसीब ऐं तव्हां बि कंहिंसां विढ़ंदा न कयो अली हर बंदे जे मुक़द्दर में ई न आहे इमाम हुसैन सलाम बेआस थी मायूस थी दरबार खां हलियो आसे पासे ॾिठई सॼे खॿे ॾिठई माॾे ॾिसो बाबा तव्हां माॾे सॼे खॿे ॾिठई दुआ घुरंदो कर चल ॾुखे टाइम कोई कंहिंजो सहारो हुजे सॼे खॿे ॾिठई पहिरियों कदम खईं ॿियो कदम खईं जॾहिं 8 कदम ते पहुतो कुंड मां नबी जो हिकु ॿुढड़ो साहबी उथियो मां नाम खणा तुंहिंजो हाउ ठरी वञे जंहिं साइण जे दहलीज़ ते ॾाढ़ीअ सां बुहारी ॾिनी जनाब सलमान हिन जे हथ में हथ विधो सरकार फरमाए परेशान न थी तोखे ख़बर ई न आहे हे असली न थई हे असली न थई हा मां तोखे असली सां मिलायां सरकार फरमायो हे असली न थई हिते तोखे अचणो ई न हुयो जनाब सलमान जे तो हे मां दरबार में वेठो ई न लाया जो हे वेंदा हिन माण्हुनि जा हक़ खाई हे हक़ ॾियण वारा न आहिनि खाइण वारा आहिनि हा मां तोखे असली जे दर ते वठी हलां हा मां तोखे हुन जे दर ते वठी हलां जेको नबियुनि जो वाइदो पूरो कंदो आहे 70 वठी ॼाए उठ जिन जो अखियूं चश्मे आहू जिन जो महारू सोन जो इज्जत सैयदा जो कसम हेडा सवालिए के वठी जनाब सलमान दरबार का हलियो हेडा तुझो मुझो मुर्शिद अली पंहिंजे वडे पुट इमाम हसन के वठी घर का बाहर निको हाने तू चुप करे त तुझी मर्जी आ अजा सवाली 10 कदम दर का परे हो मुझो
पासे ॾिसी चए तो उठनि जी कतार वठण आयो आहे। मौला फरमायो 70 उठनि जी कतार वठण आयो आहे। चए तो आयो त कतार वठण तव्हांखे कीअं ख़बर पई? मौला फरमायो अल्लाह जी कायनात जो कहिड़ो राज़ आहे जंहिंखां अली वाक़ुफ़ न हुजे। मौला फरमाया ठीक आहे, कतार तोखे मिली वेंदी, हाणे तूं परेशान न थी, हाणे तूं बीठो आहे असुलीअ जे दर ते। सरकार फरमायो थोरो इंतज़ार कर। हे हथ वधी चए तो बिहारियो त हुन बि ॾाढो ॻाल्हियूं बि ॾाढियूं कयईं, गालियों भी घणी पुछई, उठन जी कतार में न ॾिनई। मौला फरमायो हुन तोखे बिहारियो पंहिंजे मर्ज़ी सां, मां तोखे बिहारींदुमि तुंहिंजी मर्ज़ी सां। ॾिसी चए तो मुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी? मौला फरमायो तुंहिंजी इहा मर्ज़ी, जेतिरो जल्दी तूं जवाब ॾींदे ओतिरो जल्दी उठन जी कतार मिलंदई। चए तो कहिड़ो जल्दी जवाब? मुंहिंजे मौला फरमायो जल्दी जवाब इहो आहे जो मां अली आहियां, हे मुंहिंजो वॾो पुटु हसन आहे। मौला फरमायो जल्दी जवाब तूं ॾे कतार मां ॾियां या मुंहिंजो पुटु ॾियई? न मुझे हाथ खड़े ना इमाम हसन हुया न इमाम हुसैन हुया, तदे में मौला इयो चवे कतार मां ॾियां या हुसैन ॾेई? इमाम हुसैन हुया, मौला सज्जाद हुया, मोहम्मद बाकर हुया, जाफर सादिक हुया। मौला फरमायो मुझे बारे महदी ताईं मुझे दर ते अचे आने तदे में तोखे उठन जी कतार मिली वञे। मस्त कलंदर मस्त कलंदर काबे का गौहर सहरा का शोहर हसनैन का बाबा मन कुन तो माला नबियों ने पुकारा वलियों का सहारा कै साथ समंदर कै लाल कलंदर दम मस्त कलंदर कुल ईमान नारा हैदरी। मौला फरमाए मुझे बारे ताई तू उन जे दर ते अचिया तो के तदे भी कतार मिले। जे तो मौला उठन जी कतार दे ॾिसी चे तो मौला हर गाल जी त तहां के खबर आ, हो छो वेठो आ मिंबर ते? तई ते मां एक जुमलो चना मां चना मौला चयो हुंदे से मोंटन में खटे वियो आ। जियो 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 मोंटन में खटे। हां इमाम अली अलैहिस्सलाम फरमाया हसन बचरा नाने जो वायदो पूरो कर। यार केड़ो मंजर हुंदो मदीने जो जने नंढे सन जो एक सैयद मदीने जा वड्डा वड्डा वडन वडन कदन वारा ओ वड्डा वड्डा पटका बदल गुजरे दिसना हुंदा एक नंढड़ो बार पंजे नाने जो वायदो तो पूरो करे। केड़ो मंजर हुंदो उन टाइम। बस मुझे मौला इमाम हसन एक पहाड़ दे इशारो कयो, इशारे करण जी देर हुई पहाड़ मां एक कतार बाहर निकली, एक मुहार बाहर निकली। मुझे मौला मुहार हाथ में वठी ये छंडे मुझे मौला फरमायो वेठो आ सुञाण मुझे नाने चयो वई सोन जी हुंदी ॾिसो सोन जी आ। कतार वठी चाचा साईं हलियो ॾिठई एक उठ ज़ाहिर थियो जंहिंजूं अखियूं चश्मे आऊं रंग जेके हलो रसिया हसे ये उठन जी कतार वठंदो हलंदो थो अचे हलंदो थो अचे हलंदो थो अचे। काफ़ी सफ़र तय करण खां बाद हिन कंध वराए पोइते जो ॾिठो, हाणे न ॻाल्हाई मुंहिंजो हां ॾुखंदो। हिन जॾहिं कंध वराए पोइते ॾिठो न इमाम हसन अल मुज्तबा जे चेहरे ते मुस्कुराहट आई। मुंहिंजे मौला फरमायो बस दिल भरजी गई। मुंहिंजे मौला फरमायो मुंहिंजे नाने त 70 उठन जो वायदो कयो आई, अॼु मां हसन थो चवां जे कंध वराए पोइते न ॾिसियां क़यामत ताईं हीअ कतार खुटे ई न। 70 उठन जी कतार मिली वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे मौला फरमायो मोंटन में खटे इन्होंने मोंटन खिलाफत खसिया मुझे मौला इन मोंटन जे खातिर बतूल जे दर ते बाह लगी है। मुझे चौथे मौला जो एक नौकर जिन नाम जुरैरा
अस्कलान जे बाजार में मजदूरी कंदो हो, गरीब घर जो फर्द हो, जेको कुछ कमाईंदो हो, 4 हिस्सा बच्चन के खाराईंदो, 1 हिस्सो कढी रखंदो, वो बाजार जो मजदूर। लेकिन फख्र कंदो हो जो मां आल मोहम्मद जो मञण वारो कंदो फख्र हो, आल मोहम्मद जो मां मञण वारो। पहिरें साल आयो न जॾहिं मुंहिंजे मौला जे दरबार, इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जे दरबार, कदम बोसी कयईं, सलाम कयईं। सलाम करण खां बाद जेका खुम्स वारी थैली हुई मुंहिंजे मौला जे कदमनि में रखी, कदमनि में रखी वापसि जो हटियो न, मुंहिंजे मौला जी अखि वसी पई। मुंहिंजे मौला फरमायो, ज़ुरैर मुंहिंजे वेझो था, ईअं हथ पोइते हुअसि। मुंहिंजे मौला ॾिसी चयसि, ज़ुरैर पंहिंजा हथ अॻिते कर। ज़ुरैर हथ अॻिते कया न, मुंहिंजे मौला ॾिठो त ज़ुरैर जे हथनि में लिफूं, ज़ुरैर जे हथनि में छाला, ज़ुरैर जा हथ ज़ख़्मी। मुंहिंजे मौला फरमाया, ज़ुरैर तुंहिंजे हथनि में छाला छा जा आहिनि, तुंहिंजा हथ ज़ख़्मी छो आहिनि? अदब जा हथ ॿधी चई, मौला गरीब घर जो फर्द आहियां, मौला बाज़ार में मज़दूरी कंदो आहियां, लेकिन मौला मां फ़ख्र कंदो आहियां, मां तव्हांजो मञण वारो आहियां। हुसैन जो मातमी आहियां त फ़ख्र कंदो कर कि मां इमाम हुसैन जो अज़ादार आहियां। मुकानी हुसैन जा चई, मौला मां फ़ख्र कंदो आहियां जो मां बाज़ार जो मज़दूर आहियां, मां आल मोहम्मद जो मञण वारो आहियां। मुंहिंजे मौला फरमाया, ज़ुरैर को दुख, को सूर, का तकलीफ़? चई, न मौला कोई दुख कोन्हे, कोई सूर कोन्हे, लेकिन हा मौला हिकु ॻाल्हि जी मूंखे तकलीफ़ थींदी आहे। मौला फरमाया, कहिड़ी? चई, मौला पंहिंजे शहर में मां जंहिं बि घिटीअ मां गुज़रंदो आहियां न, तुंहिंजा न मञण वारा तानो ॾेई चवंदा आहिनि, मञो उन्हनि खे अथई जिन गुरबत खां सिवा कुझु न ॾिनो अथई। बिस्मिल्लाह, मञो उन्हनि खे अथई जिन गुरबत खां सिवा कुझु न ॾिनो अथई। मुंहिंजे मौला फरमायो, अच्छा ज़ुरैर जी इहा ॻाल्हि आहे, अॼु मां सज्जाद वाइदो थो कयां, जंहिं बाज़ार में तूं मज़दूरी कंदो आहे, अॼु खां पोइ उन मुल्क जो तूं वज़ीर आहे। जॾहिं वज़ीर जो नाम आयो न, कदमनि ते हथ रखी चई, मौला मां ग़रीब, मौला मां मिस्कीन, मौला मां अस्कलान जो वज़ीर। मुंहिंजे मौला फरमायो, असांजी अता ते शक अथई? चए तो मौला शक न आहे, तव्हांजी ज़ुबान मां निकतल अल्फाज़ तक़दीरूं मटाए छॾींदा आहिनि। मौला तव्हांजी ज़बान मां निकतल अल्फाज़ क़ुरान बणिजी वेंदा आहिनि। मौला मूंखे यकीन आहे। मौला फरमाए, लॻो वञ, अॼु खां पोइ अस्कलान जो तूं वज़ीर आहे, लेकिन 2 ॻाल्हियूं सज्जाद जो ज़िंदगी भर न विसारजां। पहिरीं ॻाल्हि तुंहिंजे रोअण जे ॾांहुं जी, मौला कहिड़ी? मुंहिंजे मौला फरमायो, अॼु खां पोइ बाज़ार में को कैदी ॾिसे न, उनखे दड़को न ॾिजां। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अॼु खां पोइ बाज़ार में को कैदी ॾिसे, उनखे दड़को न ॾिजां। ॾिसी चए तो मौला जेके बाज़ार में कैदी ईंदा आहिनि, मौला उहे त मुजरिम हूंदा आहिनि। सैयद रोई चए तो न ज़ुरैर, हर कैदी मुजरिम न आहे, शरीफ उजड़ी वेंदा आहिनि, बादशाह ग़रीब अची वेंदा आहिनि। सैयद चए तो अगली ॻाल्हि जो तूं आहे मुंहिंजो मञण वारो, तूं आहे मुंहिंजो मुहिब। चई, ठीकु आहे मौला। लॻो आहे वतन ते, जॾहिं बाज़ार में मज़दूरी कंदो न, जॾहिं घर ईंदो हो, दरवाज़ो खड़काईंदो, घरवारी हिनखे उहिदे जे मुताबिक़ सलाम कंदी हुई, जंहिं उहिदे ते फ़ाइज़ हो। जॾहिं दर खड़काईंदो हो, अंदरि ईंदो हो त घरवारी चवंदी हुअसि, बाज़ार जा मज़दूर मुंहिंजो सलाम। अॼु भाग ॾिस ज़ुरैर जो, अॼु नसीब ॾिस। सज्जाद मौला जा कदम चुमी जॾहिं घर आयो न, दरवाज़ो खड़कायईं, हिकु पेर अंदरि जो रखियईं, घरवारी मथे ते हथ रखी चवंदी, अस्कलान जा वज़ीर मुंहिंजो सलाम हुजे, अस्कलान जा वज़ीर मुंहिंजो सलाम हुजे। हे ॾिसी चए तो, आतिका मुबारक त ॾिनी अथई, ख़ुशी त थी अथई, लेकिन एतिरो रस तोखे ख़बर आहे, ये वज़ारत ॾिनी कई आहे। ॾिसी चए थी, ज़ुरैर मां इल्म ग़ैब त नथी ॼाणा, मूंखे एतिरी त ख़बर कोन्हे तोखे वज़ारत कंहिं ॾिनी आहे। इहो इशारो करे चए तो, मदीने वारनि सैयद ॾिनी। ज़ुरैर जे पेरनि ते हथ रखी चए थी, ज़ुरैर वाइदो
कर अगे साल वने त मूंखे गड वठी वेने ज़ुरैर जे तो तू हली छा कंदी रोई जदी तू इमाम जा पैर चुम जा मां इमाम जी मां जा चुम मां कायनात कुर्बान क्या तू इमाम जा पैर चुम जा मां इमाम जी भेण जा चुम जा जे तो वायदो रहे अगले साल वयम तोखे जरूर वठी वेंदुम मुकानी हुसैन जा 58 हिजरी में ज़ुरैर घरवारी के वठी आयो 15 ॾींहं सैन जी खिदमत कई 15 ॾींहं खां बाद चई सैन हाणे इजाज़त बीबी कादे बीबी फरमायो कादे आत का चे सैन वतन वतन जो नाम आयो अली जी धी जो अखियूं वसी बीबी मां वतन जो नाम खयो तू रोए थी बीबी